नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त असांजो वज़ीर आज़म ऐं सदर परॾे में कंपनी हलाए रहिया आहिनि, पर नेब चेयरमैन ऐं अदालतूं इन ते ख़ामोश आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे लीगी अॻवान वफ़ाक़ी सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन जी रिपोर्ट में आहे त वज़ीर आज़म गैर कानूनी कंपनीज़ हलाए थो ऐं छा नेब चेयरमैन इहा रिपोर्ट न पढ़ी आहे। न चयो आहे त अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार अॼु ताईं जवाब न ॾेई सघियो त नवाज शरीफ ऐं मरियम नवाज जे केस ते नज़रअंदाज थियो या न। मुल्क में जारी ज़ुल्म जो हिसाब वरितो वेंदो। हिन चयो त अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इमरान खान खे ईमानदार करार ॾिनो। अॼु हू मसलो रुगो महांगाई जो न आहे, पार्लियामेंट ज़रिए अवाम ते वधीक टैक्स भरण जूं तैयारियूं कयूं पियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।